दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे क्लास 10 जो पोइम सेखारींदुसि जेको आहे स्पीक जेंटली यानी नरमी सां ॻाल्हायो। मां कोशिशि कंदुमि त हीअ पोइम तव्हांखे बिल्कुलु आसान तरीक़े सां मां सम्झाए सघां। त दोस्तों हिन पोइम खे लिखण वारो एनोनिमस यानी अननोन यानी गुमनाम यानी हिन बैत खे लिखण वारो जेको आहे उन जे ॾस पते जी का बि ख़बर कोन्हे। हिन पोइम में शाइर चाहे थो यानी हिन पोइम जो जेको सेंट्रल आइडिया आहे उहो ही आहे त हिन में शाइर चए थो त हर हिक सां मोहबत सां प्यार सां ॻाल्हायो, पोइ हू नंढो हुजे वॾो हुजे पोड़ो हुजे केर बि हुजे उन सां हमेशह प्यार सां पेश अचो यानी नरमी सां ॻाल्हायो। त पाण विदाउट टाइम वेस्टिंग हिन लेसन खे पढ़ूं था। हिते शाइर चए थो पहिरीं पैरा में पहिरीं स्टेंजा में चए थो स्पीक जेंटली नरमी सां ॻाल्हायो, इट इज़ बेटर फॉर, इहो तव्हांजे लाइ तमामु घणो बहितर आहे। ठीकु आहे, टू रूल बाय लव देन फियर, चए थो ख़ौफ़ जे बदिरां मोहबत सां हुकूमत करणु वधीक बहितर आहे। काफ़ी माण्हू जेके हूंदा आहिनि उहे ॾंडे जे ज़ोर ते हुकूमत कंदा आहिनि, पर शाइर चए थो ॾंडे खां सुठो आहे त तव्हां मोहबत सां हुक्मरानी कयो। स्पीक जेंटली नरमी सां ॻाल्हायो, लेट नो हर्श वर्ड मार द गुड वी मी डू हियर, चए थो नरमी सां ॻाल्हायो मतां तेज़ लफ़्ज़नि जे करे असीं हिते जेको कुझु सुठो करे रहिया आहियूं उहो बि ख़तमु थी न वञे। ॾिसो काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे धंधो महिनत जाम कंदा आहिनि पर उन्हनि जी लैंग्वेज जेका आहे न उहा इंतिहाई ख़राबु हूंदी आहे। सॼो ॾींहुं महिनत कनि पर ॿिए माण्हू सां बेकार नमूने सां रुखे तरीक़े सां ग़लति लफ़्ज़नि सां पेश अचनि त उन जी सॼी कमाई जेका आहे उहा बर्बाद थी वञे थी। दोस्तों शाइर ॿी पैरा में चए थो स्पीक जेंटली टू द लिटिल चाइल्ड, चए थो नंढे ॿार सां बि तव्हां नरमी सां ॻाल्हायो। ठीकु आहे, इट्स लव बी श्योर टू गेन, तव्हां यकीनन उन जी मोहबत या प्यार खे हासिलु करे वठंदो जॾहिं तव्हां उन सां नरमी सां ॻाल्हाईंदो। टीच इट इन एक्सेंट, दोस्तों एक्सेंट माना लहजो, सॉफ्ट नरम एंड मेल्ड ऐं मुलायम। जेकॾहिं हुन खां का ग़लती थी वञे त हुनखे नरम ऐं मुलायम लहजे में उनखे तव्हां सेखारियो। इट मे नॉट लॉन्ग रिमेन, यानी उन जूं जेकी ग़लतियूं आहिनि उहे वधीक न रहनि। दोस्तों हिते इट लॻायो आहे, इट यानी उन जी ग़लतियुनि जे बदिरां लॻो आहे, प्रोनाउन लॻो आहे। ठीकु आहे, इट मे नॉट लॉन्ग रिमेन यानी उन जूं ग़लतियूं जेके आहिनि उहे वधीक अरसे लाइ न रहनि। असां उन सां अहिड़े तरीक़े सां पेश अचूं, उन खे अहिड़े तरीक़े सां ॿार खे टीच कयूं, उन खे गाइड कयूं त उन जूं ग़लतियूं वधीक न रहनि। शाइर जेका टी पैरा में जेका चए थो स्पीक जेंटली टू द एजिड वन, चए थो जेको पोड़ो माण्हू आहे उन सां बि तव्हां नरमी सां पेश अचो, उन सां बि तव्हां नरमी सां ॻाल्हायो। ग्रीव नॉट द केयर वॉन हर्ट्स, चए थो जेका ॾुखोयल दिलि खे वधीक तकलीफ़ न ॾियो, ग्रीव माना तकलीफ़, केयर वॉन यानी ॾुखोयल, हर्ट हुज़ सेंस ऑफ लाइफ आर नियरली रन, उन जी ज़िंदगी जा ॾींहं अटकल ख़तमु थियण वारा आहिनि यानी हू असां सां गॾु वधीक अरसे ताईं जे लाइ न आहे। लेट सच इन पीस डिपार्ट, चए थो उन जी दिलि खे या हुन खे हिन दुनिया मां सुकून सां वञणु ॾियो। ज़ाहिर आहे जेको माण्हू पोड़ो हूंदो आहे उहो मौत जे क़रीब हूंदो आहे, त उन सां असां नरमीअ सां मोहबत सां ॻाल्हायूं त जीअं जेका उन जो जेको रूह आहे उहो सुकून सां वञे यानी हू तंग दिलि थी इन दुनिया में न वञे। दोस्तों पैरा नंबर 4 में शाइर चए थो स्पीक जेंटली टिस अ लिटिल थिंग्स। दोस्तों टिस, इहो टिस जेका पोइम में यूज़ थियो आहे असुल में ही लफ़्ज़ आहे इट इज़। ठीकु आहे, चए त इट इज़ अ लिटिल थिंग स्पीक जेंटली, नरमी सां ॻाल्हायो, नरमी सां ॻाल्हायो, इहा हिकु मामूली ॻाल्हि आहे। ड्रॉप इन द हर्ट डीप वेल, चए त मगर इहा दिलि जे गहराई में जॻह ठाहे थी। नरमी सां ॻाल्हाइण त हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे पर इहो माण्हुनि जी दिलि में जॻह ठाहे थी तव्हांजे लाइ। द गुड द जॉय दैट इट मे ब्रिंग इंटरनिटी शल टेल, चए थो इन जी ख़ुशीअ जो असरु जेको अहिड़ो मिठो ॻाल्हाइण पैदा थो करे सो हमेशह हमेशह लाइ क़ाइमु रहे थो। मतिलबु त माण्हू भले इहा दुनिया छॾे वञे पर उन जा मिठा ॿोल जेके आहिनि चवंदा आहिनि या उन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हमेशह लाइ ज़िंदा हूंदियूं आहिनि। त दोस्तों आई होप
के ही लेसन यानी ही बैत जेका तव्हांखे समझ में आयो हूंदो। अञा ताईं तव्हांखे का पैरा समझ में नाहे आई त वीडियो खे वरी तव्हां रिपीट कजो, यानी उनखे वंस अगेन तव्हां ॾिसजो। होपफुली तव्हांखे ही पोइम समझ में अची वेंदो हलियो। सो इन द लास्ट सभिनी दोस्तनि खे इहा ई रिक्वेस्ट त प्लीज़ वीडियो खे लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करे छॾियो त जीअं जेका अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ जेके आहिनि उहे जीअं मां यूट्यूब ते अपलोड कयां तव्हां वटि उनजी नोटिफिकेशन अचे। ऐं तव्हांजा जेके बि क्लास में तव्हां सां गॾु जेके दोस्त पढ़नि था उन्हनि खे इन चैनल जे हवाले सां लाज़मी ॿुधायो। दोस्तो दुआउनि में यादि, पंहिंजी अमड़ जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे बाबा साईं जो ख़्यालु रखिजो। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त। अल्लाह निगहबान।